बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंहिं दोस्त सवाल कयो आहे त साईं फ़ोटू घर में माण्हू रखी सघे थो न के माण्हूअ जो, कंहिं बुज़ुर्ग जो, पंहिंजी माउ जो ऐं पीउ जो, कंहिं बि इंसान ज़ात जो फ़ोटू रखी सघिजे थो न, उनजे बारे में जवाबु ॾियो। त उनजो जवाबु ॾींदो अलाह हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रवायत आहे। उहो हैदरे करार उहो शेर ख़ुदा जंहिंजे लाइ साईं जिन फरमायो ऐं इल्म जो शहर या अली उन जो दरवाज़ो आहे। हज़रत अली साईं खां रवायत है चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जे माण्हू जे घर में कंहिं बि क़िस्म जी तस्वीर हूंदी, फ़ोटो हूंदो या घर में अहिड़ो जानवर हूंदो त उन घर में रहमत जा मलाइक कॾहिं बि दाख़िल न थींदा। मां हुजे, पीउ हुजे, बुज़ुर्ग हुजे, मुर्शिद हुजे, मुफ्ती हुजे, आलिम हुजे, डॉक्टर हुजे, इंजीनियर हुजे, प्रोफेसर हुजे, कहिड़ी बि दुनिया जी ड्यूटी हुजे, डिग्री हुजे, पर कंहिं बि क़िस्म माण्हू जेकॾहिं फ़ौत थी वञे त उन जो फ़ोटो हरगिज़ रखणु घर में जाइज़ न आहे। काफ़ी दोस्तनि सवाल कयो आहे त साईं माण्हू पंहिंजे माउ जा या पीउ जा फ़ोटू पंहिंजो ठाराईंदा आहिनि फ्रेम में फ़ोटो ठाहे पोइ घर में रखंदा आहिनि। इहा शइ ग़लति आहे। जेकर इहा शइ असां कंदासीं त वाणियुनि में असां में को फ़र्क़ु कोन्हे। ग़ैर मुस्लिम ऐं हिंदुनि जी पंहिंजो बुतप्रस्ती कनि था, उन्हनि खे पथर खे पूॼा कनि था, उन पथर कुझु कोन थो ॾिए पर उन्हनि जो अक़ीदो आहे। हाणे असां मुस्लमाननि जो बि अक़ीदो इहो थी वियो आहे जो फ़ोटो आहे हिकिड़ी फ़ोटो आहे जेके फ्रेम में ठारायूं था, ख़र्चु करायूं था, पोइ पंहिंजे घर में सिंगारे रखूं था, जंहिंजो सुबुह शाम दीदार करियूं था, क़ुर खे ॾिसूं न, क़ुर खे खोलियूं न, क़ुर खे पढ़ूं न। पोइ जे घर में फ़ोटो हूंदी कंहिं बि क़िस्म जी हुजे, चाहे माउ हुजे, पीउ हुजे, मुर्शिद हुजे, पीउ हुजे, वली हुजे, कामिल हस्ती कहिड़ो बि हुजे, पर फ़ोटो कंहिंजो घर में रखणु जाइज़ कोन्हे, गुनाह आहे। नतीजो इहो थो निकिरे त उन ई घर में त रहमत जा मलाइक त कोन था अचनि, ऐं ॿी ॻाल्हि त उन घर जा जेके भाती आहिनि उहे परेशान रहनि था। काफ़ी माण्हुनि मूंखां इहे सवाल कया त असांजे मथां परेशानी आहे या अहिड़ी तकलीफ़ आहे या अहिड़ी वबा आहे जंहिंजे करे असांजे मथां इहे शयूं थियूं आहिनि, या असां बीमार रहूं था या असांजा बच्चा बीमार था रहनि। कसीर तइदाद में इहे दोस्तनि सवाल कया आहिनि। उन जो जवाबु इहो ॾींदो हलां त पंहिंजे घर में तस्वीर न रखो, जो तस्वीर रखण सां रहमत जा मलाइक दाख़िल न थींदा। ऐं जानवर आहे मिसाल तौरु हिकिड़ो कुतो, उन कुते खे बि पालणु जाइज़ कोन्हे। मिसाल तौरु को मेंहिं जो वथाण या ॿी कंहिं क़िस्म जो वथाण आहे त उनजे लाइ उनजी देखभाल जे लाइ रखी सघिजे थो। बाक़ी पंहिंजे पैसनि मां ख़रीद करे के कुते खे पंहिंजे घर में रखूं त इहो जाइज़ कोन्हे, इहो गुनाह आहे। उन खां बहितर हक़लाल जानवर बकरी आहे, मेंहिं आहे या ॿकरा रॾ इहे वठी पंहिंजे घर में पालियूं या के वथाण में पालियूं, इहो सवाबु आहे, उन में को हर्ज कोन्हे। बाक़ी कंहिं बि क़िस्म जो फ़ोटू घर में रखणु जाइज़ कोन्हे, गुनाह थींदो, रहमत जा मलाइक कोन ईंदा। नतीजो इहो निकिरंदो जो घर जा भाती बीमार रहंदा, हेॾी उनखे तंदुरुस्ती न हूंदी। छो त फ़ोटू रखण सां को बि फ़ाइदो कोन्हे। उन्हनि माइटनि जी, उन्हनि मुर्शिदनि जी यादगिरी हूंदी, मञूं था, को बि इनकार कोन्हे, पर फ़ोटू रखण सां कुझु कोन्हे। क़ुर शरीफ़ जी सूरे मुल्क में अल्लाह से इरशाद फरमाए थो त मुस्लमानो तव्हां हिकु ॿिए जी तस्वीरूं ठाहियो था, मुशाबे करियो था, तव्हां में ताक़त आहे, हिन में साह विझी ॾेखारियो। सूरे मुल्क में अल्लाह से कोट कयो आहे, तव्हां में जेकॾहिं ताक़त आहे तव्हां हिन में साह विझी ॾेखारियो, पर तव्हां में ताक़त कोन्हे। उहो मां रब आहियां जेकॾहिं आसमान मां तव्हांजे लाइ रहमत वसायां थो, पर जेकॾहिं मां रब चाहियां उन आसमान मां गरम बरसाति वसायां, मूंखां पुछण वारो केरु कोन्हे। जेकॾहिं उन मां पथर वसायां त मां आलिमुल ग़ैब व शहादा रब आहियां। असां ख़ुशि नसीब आहियूं जो असांजे मथां रहमत जी बरसाति नाज़िल थिए थी। त इन्हनि शयुनि जो ख़्यालु कंदा करियो। कंहिं बि क़िस्म जो फ़ोटो, हालांकि शरीयत में 40 जे लॻभॻि हदीसूं मुतालुब कयो आहे त उन्हनि में इहो ई लिखियलु आहे त फ़ोटू कढणु बि हराम आहे, फ़ोटू कढाइण बि हराम आहे। हाणे त माण्हू काफ़ी पीरनि जा, बुज़ुर्गनि जा फ़ोटुनि जी दुकानदार थी विया, जो दुकान खुला पिया आहिनि, फ़ोटू पोइ रखियो, पोइ वेकिरो कटिबा 10 रुपया कॉपी, 20 रुपया कॉपी। इहो हाणे सिलसिलो थी वियो आहे, कमाई जो ज़रियो। अल्लाह से सभिनी खे हिदायत अता फरमाए, पर शरीयत इन खां मना थी करे। शरीयत चवे थी त फ़ोटू पंहिंजे घर में न हुजे, जंहिंजे करे रहमत जा मलाइक न ईंदा। नुमाज़ जे दौरान कपिड़े ते कंहिं जानवर जो फ़ोटो आहे, नुमाज़ मकरू थींदी, छो बार बार हुन में ख़लल थींदो। के माण्हू जे पोयां पुठनि ते, कोट ते, जसी ते या स्वेटर ते या कमीज़ ते का अहिड़ी पिक्चर आहे, अहिड़ो को फ़ोटो आहे जानवर जो, पोइ इहे माण्हू जी हुन ते नज़र पवंदी त नुमाज़ मकरू थींदी। इन जे करे इहो बि एहतियात रखो त नुमाज़ में अहिड़ा कपिड़ा न पायो जंहिं मंझि
जानवर जी या के पखी जी तस्वीर हुजे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।